घो फेरियो या तव्हां खाधे पासे घो फेरियो, पर जेकॾहिं अव्हांजे अंदर में सचाई आहे, जेकॾहिं अव्हांजो अंदर साफ़ आहे, जेकॾहिं अव्हांजी नियत साफ़ आहे, जेकॾहिं अव्हां मुंहिंजी मखलूक जी मदद कयो था त पोइ उहो ज़रूरी कोन्हे तव्हां कहिड़े बि मज़हब जा हुजो या अव्हां जेको थो कहिड़े मज़हब जा माइल हुजो, केर बि कहिड़े बि मज़हब जो हुजे, इंसान ज़ात जी जेकॾहिं ख़िदमत करे थो, इंसान ज़ात जो जेकॾहिं ॾुख उनजा जेकॾहिं ॾुख घटाए थो, उनजा दुख ऐं दुखड़ा घटि करे थो त उहो अफ़ज़ल माण्हू आहे, भले उहो कहिड़े बि मज़हब सां चहल कंदो हुजे। असांजो भिटाई साहब, असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पाण सिंध जा वॾा सूफ़ी शाइर थी गुज़रिया, जिन हमेशह चयो आहे त केर कहिड़े बि मज़हब सां तालुक रखंदड़ हुजे उहो ख़ुदा जी मखलूक आहे, उहो उन कुदरत जी मखलूक आहे ऐं उहो जेकॾहिं को बि सुठो कमु करे थो त उहो ख़ुदा जे वेझो हुजे थो। तंहिंजे करे भलो करणु, भलाई करणु, ॿिए जा ॾुखड़ा, ॿिए जा दुख दर्द जेके आहिनि से ॾिसी ऐं उन्हनि खे दिलि रची पवे ऐं उनखे उहा महसूसु करे दिलि में छिक अचे त जेकॾहिं आउं ॿियनि जा दुख हटाए सघां त उन जा मज़हब जी का बि पाबंदी कान्हे ऐं उहो कहिड़े बि मज़हब सां हुजे, अलाह साईं जूं उन ते रहमतूं थियनि थियूं। लतीफ़ साईं जन फरमाइनि था, तन तस्बीह मन मणियो दिलि तंबूरो जिन, तंदूं जे तलब जूं वाजत साण वजन, वहदहू ला शरीक लहू इहो राग रगन से सुताई सुवन निंड इबादत जिन जी। तंहिंजे करे ईअं ई पाण खे बणाइजे, इन लेवल जी जेका इबादत हुजे त जेॾी महिल अंदर जेको नथो वॼे, अंदर जॾहिं वॼंदो तॾहिं हाणे कुदरत जे ख़ुदा जे वेझो थी सघंदो ऐं ख़ुदा पाणे ईंदुमि होत पर आऊं बग भरी थियां, मतां चवे खान बलोच हिन कमीनीअ मां कोन थियो, होत त पाणे ईंदो पर राति यादि असांखे बि करणो पवंदो, असांखे बि पंहिंजे अंदर खे साफ़ करणो पवंदो, अंदर खे साफ़ सुथरो ऐं सचाई ऐं ग़रीबनि जी मदद, माण्हुनि जी मदद, इंसान जी मदद, इंसान जा ॾुखड़ा जा दुख दूर करणु ऐं जेतिरो पुॼी सघे ख़ुदि क़ुरान शरीफ़ में इहो आहे त ज़रूरत खां वधीक पाण वटि न रखो, ज़रूरत खां वधीक पाण वटि न रखिजो। मक़सदु छा आहे? अवी पंहिंजे घर जा ख़र्च, अवी पंहिंजे ज़रूरत जूं शयूं सभु पूरियूं भले कयो, पंहिंजे औलाद जूं भले पूरियूं कयो, पर पोइ जेकॾहिं अव्हां वटि बची पवे थो उहा मुंहिंजे मखलूक जी अमानत आहे, उहा उन मखलूक खे अव्हां खे ॾियणी आहे, विराए ॾियणी आहे। असां जेके वरी कामरेड थियासीं उन्हनि वटि इहो त स्टेट अहिड़ी हुजे, सरकार अहिड़ी हुजे, रियासत अहिड़ी हुजे जेका सभिनी जा कम पंहिंजी जॻह ते पंहिंजे उते वञी करे त असां सभिनी जो इहो फर्ज़ आहे त अहिड़ी रियासत ठाहियूं, अहिड़ी रियासत जे ठाहिण जे लाइ महिनत कयूं, कोशिश कयूं त जीअं सॼे जेको बि तव्हांजो अवाम आहे, जेका बि मखलूक आहे, जेका बि अलाह साईं मखलूक उते रहे थी त उनखे उन जा कम कारियूं, उन जूं तकलीफ़ूं ऐं उन जूं जेके बि ज़िंदगी जूं ज़रूरतूं आहिनि से उनजे डोर स्टेप ते, उनजे दरवाज़े ते उनखे मिलनि ऐं उनखे कंहिंजे अॻियां हथ टंगणो न पवे। अलाह साईं जो निज़ाम बि इहो आहे त बराबरी, पाण ॿी ॻाल्हि आहे त हिते उहो बराबरी वारो निज़ाम अञा पैदा थियण में टाइम अञा कोन थियो आहे ऐं पर ज़रूरु थींदो, छो त इहो अलाह साईं जो निज़ाम आहे। अलाह साईं खे पंहिंजी मखलूक, सॼी मखलूक एतिरी प्यारी आहे चए थो आऊं अव्हां सां एतिरो प्यारु कयां थो जेतिरो आऊं पंहिंजो पाण सां प्यारु कयां थो। त असांखे यकीन आहे ऐं आऊं हिन कोस्तान जे हवाले सां इहा अखर बि ज़रूरु चवंदुसि त हिन कोस्तान में असीं हिंदू ऐं मुस्लमान सभु हिकु कोस्तानी हैसियत सां, सिंधीअ जे हैसियत सां असांजा ॿई मज़हबी जेके असांजा ॿ मज़हबी आहिनि दुश्मन, उहे असीं भाउरनि वांगुरु असांखे हिननि जा ॾुखड़ा, असांजा ॾुखनि, असांजूं
रखूं असीं ज़ाती तौर ते इहो था चऊं ऐं असां हिन में जीअं असां पंहिंजी हिन ज़िंदगी में या हिन शौरी ज़िंदगी में दाख़िल थिया आहियूं असां ईअं महसूसु कयो महसूसु करायो जेतिरो असांखां पुॼी सघियो असीं ग़रीब माण्हू आहियूं पर असांखां जेतिरो बि पुॼी सघियो आहे असां हिंदू ऐं मुस्लमान कंहिं बि मज़हब जो कहिड़े बि मज़हब जो हुजे बिना फ़र्क़ जे जेतिरो बि पुॼी सघियो आहे असां पंहिंजा हथ जोड़िया ऐं असीं उमेद था रखूं त असीं हमेशह आख़िरी ज़िंदगी जे आख़िरी ॾींहं ताईं असां कॾहिं बि पंहिंजे कंहिं मज़हब जे कंहिं बुनियादनि ते कंहिंखे तफ़रीक़ न कंदासीं ऐं असांजा सभु असांजा भाउर ऐं असांजे हिन कोस्तान में असांजे सरदार मलिक सिकंदर जी ॻाल्हि न करणु वरी बेवाजिबी थींदी जेको हिन समाज खे जेको हिन समाजी सिस्टम खे कोस्तान जे समाजी सिस्टम खे ज़िले जानपुरे जे उमूमी तौर ते समाजी सिस्टम खे ख़ुशूसी कोस्तान जे समाजी सिस्टम खे हिकिड़े बांड में रखियो पियो अचे ऐं असांजो हिकिड़ो बांड जंहिंमें असीं सभु बंदा कयूं असांजा सभु राज असांजो बुरफत राज पालारी जोखिया ख़ासकेली ऐं जेके बि कोस्तानी ॿिया जेके बि राज आहिनि असीं भाउरनि वांगुरु रहूं था ऐं उमेद रखूं था त असीं सभु अॻिते हली बि भाउरनि वांगुरु ई रहंदासीं ऐं कॾहिं बि पाण मंझि कंहिं बि क़िस्म जो तफ़रीक़ो महसूसु थियणु न ॾींदासीं ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदो आहियां त ख़ासि तौर ते असांजा मदरसा असांजी दीनी तइलीम ॾियनि था पर आउं शेख साहिब खे बि अर्ज़ु कंदुसि त हिकिड़ा ग़रीबनि जा ॿार आहिनि जिन खे रियासत मदद नथी करे ऐं पोइ उहे वीचारा अवां उन्हनि जी मदद कयो था उन्हनि खे मदरसनि में आणियो था उन्हनि खे दीनी तइलीम ॾियो था तमामु सुठी ॻाल्हि आहे पर अॼु साइंस जो दौरु आहे अॼु कंप्यूटर जो दौरु आहे मैथमेटिक्स जो दौरु आहे अंग्रेजी बि उन में ज़रूरी आहे ऐं अर्ज़ु कंदुसि त जिन खे बि अमी दीनी तइलीम ॾियो था उन्हनि खे दीनीअ सां गॾु साइंसी तइलीम बि ज़रूरु ॾियारियो अदा कंदो तव्हां उन जे जेकॾहिं ईअं ई कंदो त उहे वीचारा जेके दुनिया में जॾहिं ॿाहिरि वेंदा तॾहिं हू पंहिंजो सर्टिफिकेट खणी वेंदा दीनी तइलीम उन्हनि वटि हूंदी दुनियावी तइलीम उन्हनि वटि हूंदी ऐं उनखे रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजनि मदरसनि में दीनी ऐं दुनियावी तइलीम ॿिन्ही जा उस्ताद रखो ऐं उन्हनि खे तइलीम ॾियारियो वॾी महिरबानी साईं डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी अलहमदुलिल्लाह तव्हांजे हिन हुकुम ते असांखे अॻे ई अमल आहे असांजा सभु मदरसनि जा शागिर्द सुबुह मां स्कूल पढ़ंदा आहिनि शाम जो मदरसो पढ़ंदा आहिनि असांजो को बि अहिड़ो मदरसो कोन्हे जंहिंजा ॿार स्कूल खां सवाइ सिर्फ़ु मदरसो पढ़ंदा हुजनि ऐं असांजी इहा ज़हनियत ई कोन्हे त को माण्हू दुनिया जी तालीम न पढ़े दुनिया जी तालीम न पढ़ंदो त बाक़ी दुनिया में पोइ रहंदो कीअं हलंदो कीअं दुनिया की तालीम एतिरो ई ज़रूरी आहे जेतिरो दीन जी तालीम ज़रूरी है दीन जी तालीम एतिरो ई ज़रूरी आहे जेतिरी दुनिया जी तालीम ज़रूरी है ये ॿई लाज़िम मज़लूम इल्म आहे लाज़िम मंज़ूम आहिनि इल्म आहे हू बि इल्म आहे हू बि इल्म आहे इल्म इंसान जो सिंगार आहे ज़ेवर आहे इन खां सवाइ इंसान अंधो आहे या इंसान जी ॿी अखि आहे तमामु ज़रूरी आहे असां सभिनी सामीन खे बि या वेनती था कयूं अर्ज़ था कयूं गुज़ारिश था कयूं त जेतिरो पुॼे इल्म खे फैलाव जे लाइ पंहिंजे वस ऐं विथाइर कोशिशूं वठजनि कोशिशूं कयूं था कोस्तान जे धरती ते इल्म जे हवाले सां अब्बास फाउंडेशन हिकिड़ो सेमिनार करायो जंहिंजा महिमान ख़ासि सरदार मलिक असद सिकंदर हुआ सदारत सिंध जो सभ खां वॾो बरक़ ॾाओ डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब कई ऐं सिंध जे नयनि शख़्सियतनि ख़ासि करे महिराण चैनल जा सरवाण गुलाम नबी मोराई साहब उन मौक़े ते इहो चयो हो त हूं सॼी सिंध घुमी आयो आहियां पर अहिड़ो ख़ूबसूरत मंज़र मूं किथे कोन ॾिठो जेको थाणे बुला खान जी धरतीअ ते असां ॾिठो सो बहरहाल आउं हिकिड़ी तमामु ख़ुशी थो महसूसु कयां इहो ऐलान कंदे त असांजे हिन महफ़िल में जॾहिं असांजे डॉक्टर वेरसीमल जो ख़िताब हली रहियो हो त असांजी इंतहाई मान वारी शख़्सियत जंहिंजो ताल्लुक़ बि थाणे बुला खान जे धरतीअ सां मोहतरम नईम अनवर ख़ासि केली साहब जेके डायरेक्टर जनरल आहिनि बेनज़ीर सपोर्ट इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पाकिस्तान जा डायरेक्टर जनरल आहिनि असांजे लाइ तमामु वॾो एज़ाज़ आहे जो पाकिस्तान लेवल जा बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम जा इनकम सपोर्ट प्रोग्राम जा डायरेक्टर जनरल असांजे दरमियान में ग़रीबनि जी ख़ुशीअ खे मान ॾियनि मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु वॾो एज़ाज़ आहे इन ख़ुशीअ ते तव्हां खां हिकु दफ़ो आउं ज़ोरदार ताड़ियूं थो ॿुधणु चाहियां ऐं नईम अनवर साहब जे आमद ते ख़ुशी जो इज़हार था करणु चाहियूं असां हुन जा इंतहाई शुक्रगुज़ार आहियूं मुंहिंजी दिलि चवंदी त असां पंहिंजे मोहतरम महिमान नईम अनवर
ख़ासि करे साहब जा के ख़ूबसूरत ख़्याल ॿुधूं त तमामु सुठो थींदो। तव्हांजे साम्हूं मोहतरम नईम अनवर ख़ासि करे साहब। रब शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। निहायती क़ाबिल एहतराम साईं अब्दुल्ला शेख साहब, असांजा निहायती मोहतरम दोस्त डॉक्टर वैरसिंघल, डॉक्टर पवन, असांजा ॿिया बि सभु दोस्त स्टेज ते मौजूदु आहिनि, सभिनी खे मां सलाम अर्ज़ु कंदुसि। हीउ ॾाढो ख़ासि मौक़ो आहे ऐं साईं अब्दुल्ला शेख अहिड़ा ख़ासि मौक़ा अक्सर पैदा कंदो रहंदो आहे ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे त असांजे दरमियान अब्दुल्ला शेख जहिड़ो मुहिब वतन, मुहिब दीन, इंसान दोस्त माण्हू मौजूदु आहे। अब्दुल्ला शेख साहब जी इंसान दोस्ती जी हिकिड़ी बर्क़ मिसाल अॼोको ही प्रोग्राम आहे जंहिंमें असां इलाही दोस्त पंहिंजी ज़िंदगीअ जे नए सफ़र जो आगाज़ करे रहिया आहिनि, पंहिंजी ज़िंदगीअ जे नए सफ़र जी शुरूआत करे रहिया आहिनि। शादी हिकु अहिड़ो मौक़ो आहे जेको इंसानी ज़िंदगीअ में तमामु अहम किरदारु अदा करे थो। जेके बि रिश्ता पाण वटि आहिनि, मामा हुजे, चाचा हुजे, पुफी हुजे, ॾाॾो हुजे, ॾाॾी हुजे, हर रिश्तो जेको आहे उहो हिकिड़े रिश्ते मां पैदा थिए थो ऐं उहो रिश्तो आहे घोट कांड जो रिश्तो, ज़ाल मुड़ुस जो रिश्तो। तव्हां ॿियो को बि रिश्तो न ॾेखारे सघंदो जेको इन शादीअ रिश्ते मां पैदा न थियो हुजे। जे तव्हां कंहिंखे ॾाॾो चवंदो त तव्हांजे पीउ जो पीउ आहे इन करे ॾाॾो आहे। जे तव्हां कंहिंखे पुफी चवंदो त तव्हांजे पीउ जी भेण आहे तंहिं करे पुफी आहे। तव्हां कंहिंखे मामा चवंदो तव्हांजी माउ जो भाउ आहे तंहिं करे मामा आहे। कंहिंखे मासी चवंदो तव्हांजी माउ जो भेण आहे तंहिं करे मासी आहे। सो बुनियादी रिश्तो जेको इंसानी जे सॼे माशरे में आहे उहो ज़ाल मुड़ुस जो रिश्तो आहे, घोट ऐं कुंवार जो रिश्तो आहे। बाक़ी सभई रिश्ता इन रिश्ते मां निकिरनि था। तंहिं माना जेके चवंदा आहिनि बुनियादी रिश्तो या ॿिज, सभिनी संगनि जो ॿिज जेको आहे सो घोट कुंवार जो रिश्तो आहे, ज़ाल मुड़ुस जो रिश्तो आहे। तंहिं करे अलाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन रिश्ते जे लाइ बेशुमार दुआऊं फरमायूं ऐं केतिरे ई मौक़नि ते पाण सॻो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घोट कुंवार जे रिश्ते खे बरकत जी बुनियाद करार ॾिनो हो। एतिरे क़दुरु फरमायूं जो निकाह न कयो उहे असां मां न आहिनि। माना निकाह करणु माशरे जी हिकिड़ी इंतिहाई अहम ज़रूरत आहे ऐं सभई घोट ख़ुशनसीब आहिनि जेके अॼु इन रिश्ते में ॻंढिजी रहिया आहिनि। ऐं सिर्फ़ु चंद ॻाल्हियूं पंहिंजे ख़ासि घोटनि जे लाइ अर्ज़ु कंदुसि जेके नई ज़िंदगी जी शुरूआत करे रहिया आहिनि। असां सभई इलाही माण्हू ते वेठा आहिनि जेके इन रिश्ते में अॻे ई ॻंढिजी चुका आहिनि ऐं जेके नवां शुरू थियण वारा आहिनि उन्हनि खे चंद ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहींदुसि। अलाह साईं जॾहिं तख़लीक़ कई काइनात जी, इंसानी तख़लीक़ कई त आदम अलैहिस्सलाम खे कंहिं बि पैदा फरमायो। वैस काल रब्बुकल मलाइकतु इन्नी जाइलुन फिल अर्दि ख़लीफ़ा। अलाह साईं सिर्फ़ु आदम अलैहिस्सलाम ज़िक्र कयो त मां आदम खे तख़लीक़ करे रहियो आहियां। आदम जी तख़लीक़ जॾहिं थी वई त हदीस में चए थो आदम अलैहिस्सलाम अकेला ऐं तन्हा ऐं खेसि कमी महसूस पई थी कंहिं पार्टनर जी कमी महसूस थी, कंहिं शरीक हयात जी कमी महसूस थी पए। पोइ बीबी हवा जी तख़लीक़ कई वई ऐं बीबी हवा जी तख़लीक़ सां इंसान ज़ात जी बुनियादी रिश्तो जेको गॾिजी वियो ऐं इन रिश्ते खां पोइ सभु इंसान दुनिया में तख़लीक़ थिया। तंहिंखे पहिरीं ज़िमेदारी घोट जी आहे त हीउ नओं रिश्तो जेको आहे इनखे निभाइण जो अज़म करे, दिलि में पुख़्तो इरादो करे त जंहिंसां मुंहिंजो निकाह थी रहियो आहे इन निकाह खे मां आख़िरी दम ताईं निभाईंदुसि ऐं पंहिंजे घरवारी जी ऐं इन ज़िमेदारियुनि खे पूरी तरह अदा कंदुसि। इहो मोहबत जो पहिरीं डिमांड आहे त माण्हू दिलि में पुख़्तो इरादो करे जंहिंसां मुंहिंजो निकाह थी रहियो आहे मां मरण ताईं उन निकाह खे, उन रिश्ते खे निभाईंदुसि। इहो पहिरियों फ़ाइदो हूंदो तव्हां जंहिंसां तव्हांजी रिज़्क़ में बरकत पैदा थींदी ऐं तव्हां रिश्ते में मज़बूती ईंदी।
ॿियो अहम वादो जेको तव्हांखे पंहिंजे पाण सां करिणो आहे उहो आहे त पंहिंजे घर वारी या पंहिंजे कुंवार जे मिटनि माइटनि सां हिकिड़ो मज़बूत रिश्तो क़ाइमु करिणो आहे। छो त नियाणी जेका पंहिंजो घर छॾे तव्हां सां गॾिजे थी, तव्हां सां रिश्तो ठाहे थी, उन जो हक़ु आहे त तव्हां हुनजे लाइ वधि में वधि क़ुर्बानी जज़्बो रखो। छो तव्हां पंहिंजे घर में आहियो, हू पंहिंजो घर छॾे तव्हांजे घर में थी अचे। तंहिं करे हदीस शरीफ़ में आई आहे, क़ुर शरीफ़ में बि हिन ॻाल्हि ते वॾो ज़ोर ॾिनो वियो आहे त तव्हां हिन रिश्ते खे निभाइण लाइ न सिर्फ़ु हुन पंहिंजी घरवारी सां ऐं कुंवार सां रिश्तो निभायो, पर हुन मिटनि माइटनि सां बि हुनजी इज़त तकरीम कयो। हदीस शरीफ़ में अचे थो रिज़्क़ जेको आहे उहो औरत जी क़िस्मत में ईंदो आहे, औलाद जेका असां मर्द जी क़िस्मत में ईंदी आहे। सो रोज़ी रिज़्क़ जे लाइ बि तव्हांखे जेकर को ज़रियो आहे त उहा शादीअ जो रिश्तो आहे ऐं औरत जे क़िस्मत सां मर्द खे रोज़ी ऐं रिज़्क़ मिलंदो आहे। हिकु शख़्स आयो अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, या रसूल अल्लाह मूंखे रिज़्क़ जी तंगी आहे। पाण सां घुरे फरमायो त शादी कर। हुन शादी कई, कुझु वक़्त खां पोइ वरी आयो, या रसूल अल्लाह मूंखे त अञा रिज़्क़ जी वॾी तंगी थी पई आहे। पाण सां घुरे फरमायो ॿी शादी कराइणी। वरी ॿी शादी कई वई हुनजी। तंहिंखां पोइ कुझु अरसे खां पोइ आयो, अचे अञा तंगी थी पई आहे। पाण सां घुरे सलाह ॾिनी त टी शादी कर। टी शादी खां पोइ कुझु अरसे खां पोइ आयो ऐं ॾाढो ख़ुशहाल हो, ॾाढो ख़ुशि हो। या रसूल अल्लाह हाणे मुंहिंजा हालात सुठा थी विया आहिनि, मुंहिंजूं ॿ पुराणियूं ज़ालूं ख़ुशि आहिनि, नई ज़ाल ख़ुशि आहे, रिज़्क़ जो रोज़ी तमामु वधी वई आहे ऐं मां हाणे ख़ुशहाल आहियां। त पाण सां घुरे फरमायो त रिज़्क़ औरत जी क़िस्मत जो आहे। रिज़्क़ जे वधे थो घटिजे थो, हुन तालुक़ औरत सां आहे। ऐं औलाद जेका अचे थी उहा मर्द जी क़िस्मत सां आहे। जेका औलाद नथी थिए त हुन ॾोहारी औरत खे करार न आहे ॾियणो। ॾोहारी बेसिकली मर्द आहे, उनजी क़िस्मत आहे जंहिंमें औलाद लिखियल न हुई। ऐं वॾो कंहिं मौक़े जो फ़ाइदो खणंदे साईं अब्दुल्ला साहिब जो ख़ासि शुक्रगुज़ार आहियां, जंहिं हिन सुठी महफ़िल ठाही आहे, माण्हुनि खे जमा कई ऐं मौक़ो फ़राहम कई। ऐं आउं सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे मौक़ो ॾिनो ॿ अखर ॻाल्हाइण जो। मां दुआ कयां सभिनी दोस्तनि जी शादी कामयाबी ऐं निकाह जी कामयाबी हो। अलाह साईं तव्हां सभिनी ख़ुशि रखे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तमामु वॾी महिरबानी साईं, तव्हां दुआ या जुमलनि सां घोटनि खे जेका नवाज़िश कई, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। असां सभिनी जे लाइ ऐं घोटनि जे लाइ ख़ासि करे इहो तमामु वॾो एज़ाज़ आहे, तव्हां जंहिं नमूने सां शिरकत फरमाई आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं गुज़ारिश कंदुसि माशूक कमलाणी साहिब खे त मोहतरम साईं नईं मनवर ख़ासि करे साहिब जिन खे अजर जी शुक्री पेश कनि। गुज़ारिश कंदुसि गुल हसन गुदर साहिब खे त साईं आकाश मला साहिब खे अजर जी शुक्री पेश कनि। गुज़ारिश कंदुसि सिकंदर भट्ट खे त मोहतरम रमेश गुप्ता साहिब खे अजर जी शुक्री पेश कनि। गुज़ारिश कंदुसि माशूक अमलानी खे त मुंहिंजे नंढे भाउ मोहनलाल शाहूकाराणी खे अजर जी शुक्री पेश कनि। तव्हां सभु ताड़ियूं वॼायो मुंहिंजे भाउ जे लाइ, जंहिं ग़रीबनि जे हिन ख़ुशीअ खे मान ॾिनो आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम शाहिद पालारी खे त मोहतरम मोहम्मद हसीन ख़ासकेरी खे अजर जी शुक्री वॾायूं। ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम भाउ सरवर ख़ासकेरी खे त हू अचनि ऐं अॼोके हिन मौक़े जे हवाले सां पंहिंजो ख़ूबसूरत शेर पेश कनि। तव्हांजे भरपूर आजियां ऐं ताड़ी में सरवर ख़ासकेरी जी मज़ाहिया शाइरी।
मूं बि शौक़ मां कई हुई शादी, हाणे त रोज़ थिए पई मुंहिंजी शादी। मूं बि शौक़ मां कई हुई शादी, हाणे त रोज़ थिए पई मुंहिंजी शादी। खीर खंड घर में आया थो, खीर खंड घर में आया थो, ज़ाल चवे त पती छो लांदी। मूं बि शौक़ मां कई हुई शादी, हाणे रोज़ थिए पई मुंहिंजी शादी। मर्द खे शौक़ थिए थो ॾाढो शादीअ जो, मर्द खे शौक़ थिए थो ॾाढो शादीअ जो, पोइ चवे थो अम्मा कहिड़ी कुटी खयों कहिड़ी भला खाधी। मूं बि शौक़ मां कई हुई शादी, हाणे रोज़ थिए पई मुंहिंजी शादी। डप में ॿी के माईअ सां कोन ॻाल्हायां, डप में ॿी के माईअ सां कोन ॻाल्हायां, ॿियनि औरतुनि जियां ज़ाल मुंहिंजी आहे शक जी आदी। मूं बि शौक़ मां कई हुई शादी, हाणे रोज़ थिए पई मुंहिंजी शादी। अटो लटो अजो सभु कुझु मिलियल अथसि, अटो लटो अजो सभु कुझु मिलियल अथसि। 24 कलाक ही बि कोन हू बि कोन, हर शइ लाइ आहे मांदी। मूं बि शौक़ मां कई हुई शादी, हाणे रोज़ थिए पई मुंहिंजी शादी। घर में रोज़ हाल सारू खाधो ठहे थो, घर में रोज़ हाल सारू खाधो ठहे थो, पोइ बि चवे कुझु कोन हो मानी मूं नाहे खाधी। मूं बि शौक़ मां कई हुई शादी, हाणे रोज़ थिए पई मुंहिंजी शादी। ख़ुदा करे सरवर बुछड़ा न थियनि ही घोट सारा, ख़ुदा करे सरवर बुछड़ा न थियनि ही घोट सारा, ज़ालनि खां ख़ासि किली खां पत रखे ने आदी। मूं बि शौक़ मां कई हुई शादी, हाणे रोज़ थिए पई मुंहिंजी शादी। महिरबानी। महिरबानी साईं।